असांजो समाज मिटी माइटीअ रिश्तनि वास्तनि तइल्लुक़नि ऐं नातनि ते जुड़े थो। असीं हिक ॿिए सां सिधीअ या अणसिधीअ तरह बि ॻंढियल आहियूं ऐं इन ॻांढापे ऐं लॻ लाॻापे जे बुनियाद ते समाज जी इमारत बीठी आहे। लतीफ़ साईं जा केतिरा ई बैत समाजी तइल्लुक़ बचाइण जे लाइ, रिश्ता बचाइण जे लाइ मिलनि था। लतीफ़ साईं हिकिड़े बैत में थो चवे त छिननि तोए मछिन पाए उमेरी उन से। जेकॾहिं तोखे छिननि बि था, टोड़ीनि बि था, पाण खां परे बि कनि था, उहो त हू था कनि न। तूं हुननि सां न टुट, तूं हुन सां ॻंढियो अचु। जहिड़े तहिड़े हाल सां तरे भॻी खिंगरी ठला फेरा ॾे आणे नने सलाड़ी वते सजणे। तुंहिंजो जहिड़ो हाल आहे अहिड़े हाल सां तूं हुन सां ॻंढियो हल। समाज बचंदो तॾहिं जॾहिं रिश्ता बचंदा, जॾहिं असां हिक ॿिए खे महबूब कंदासीं। छिननि तोए मछिन पाए उमेरी उन से। उमेरी उहा ॻंढ आहे जेका कोरी कपिड़े उणण महिल धाॻो छिॼी पवे त उनखे ॻंढण लाॻींदो आहे। चपटीअ सां ॾिबी आहे, बेऐब ऐं ॾाढी मज़बूत थींदी आहे। कपिड़े उणण खां पोइ ख़बर ई न पवंदी आहे त धाॻो को टुटो बि हो। लतीफ़ साईं इहो मिसाल खणी ऐं चवे थो त जेकॾहिं को तालुक़ में का ख़राबी बि पइजी वई आहे ऐं छिॼण जी नौबत बि अची वई आहे, तोखे छिनी बि छॾियो अथसि त तूं ईअं ॻंढीसि जीअं कोरी बीठो उमेरी ॻंढ ॾियो धाॻा ॻंढे। छिननि तोए मछिन पाए उमेरी उन से। अवगुण कनई असूही तूं ॻुणाई गिन। जेकॾहिं तोसां का बेवाजिबी थी आहे, तोखे सम्झ में अचे थो त तोसां का बेवाजिबी थिए पई। बेवाजिबियूं न हूंदियूं आहिनि। इंसानु तकलीफ़ुनि मां ऐं मुख़्तलिफ़ स्टेट ऑफ माइंड मां गुज़रंदो आहे। जेकॾहिं का तोसां बेवाजिबी थी बि आहे, का तोखे छिड़ बि मिली बि आहे, त तूं उनखे छिड़ बि करे न सम्झ। तूं इहो छो नथो सोचीं त हुन सां बि का गुज़री हूंदी। जेको महबूब रिश्ते खे हींअर बीठो छिड़बे, उन सां छा पई गुज़रे। एतिरी पॉज़िटिविटी असांखे आणणी पवंदी, तॾहिं असां रिश्ता बचाए सघंदासीं। पांद झलियो पिन हिन सुहारे संग में। ही संग सूंह वारो आहे। इहो जेको संग क़ाइमु आहे त तूं मरकंदे सूंहंदे, उन करे इहो रिश्तो बचाए। पोइ उन लाइ तोखे मिनथूं करणियूं पवनि, लीलड़ाइणो पवे त वञी लीलाए।